मुझा अज़ीज़ प्यारा दोस्तों ऐं भाइरो, दरसे हदीस असांजो सिलसिलो हली रहियो। अॼु ॿ हदीसूं मुख़्तसर वक़्त में अवां जे साम्हूं पढ़ंदासीं ऐं उन जी थोड़ी वज़ाहत कंदासीं अल्लाह जी तौफ़ीक़ सां। पहिरीं हदीस चप्पल पाइण जे आदाब जे बारे में आहे। पोइ दफ़ा असां ज़िक्र कयो हो तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर सुठे अमल के सीधे हथ सां ऐं सीधी तरफ़ खां करण सां पसंद कंदा। चप्पल पाइण में भी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरीं सीधे पैर में पाईंदा हा, पोइ खबे पैर में पाईंदा। हाणे इंसान ॾिसे त चप्पल तो हर इंसान पाइणी आहे, पर खाली इन अदब जो ख्याल रखी वठे, नियत इहा करे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो तरीक़ो आहे। इन जो एतिरो अजर ऐं एतिरो सवाब आहे त थी सके इहो ई अमल खाली इंसान जी नजात जे लाइ काफ़ी थी वञे। ॿी हिकिड़ी हदीस इन हवाले सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हीअ आहे। चप्पल जे पाइण जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो अदब ॿुधायो त हिकिड़े पैर में चप्पल हुजे, ॿियो पैर उघाड़ो हुजे, इहो तरीक़ो सही न आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको भी चप्पल पाए थो फल यनअलहुमा जमीअन औ लियखलअहुमा जमीआ, या त ॿई चप्पलूं पाए या ॿई पैर उघाड़ हुजनि। छाजे लाइ त इहा बाज़ आसार में ज़िक्र आहे त इहा शैतान जी सिफ़त आहे। हिकिड़ो पैर उघाड़ो रखणु ऐं ॿिए पैर में चप्पल पाइणु इहो शैतान जी सिफ़त आहे, शैतान जो तरीक़ो आहे। इन जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन अमल खां मना कयो। ॿी जेका हदीस आहे उहा इंसान जे लिबास जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम आहे त ख़ासि तौर ते मर्द जे लिबास जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो कि ला यंजुरुल्लाहु मन जर्रा सौबहु खुयला, त जंहिं भी शख्स जो लिबास यानी यू गोड हुजे या सलवार हुजे उहा भेड़ियुनि खां हेठा उन शख्स जी तरफ़ ऐं नियत तकबुर अथसि तो फरमायो उन शख्स जी तरफ़ अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत वारे ॾींहुं रहमत जी नज़र न कंदो। ऐं ॿी हिकिड़ी हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो सलासतुन ला युकल्लिमुहुमुल्लाहु यौमल क़ियामह वला युज़क्कीहिम वला यंज़ुरु इलैहिम। टे क़िस्म जा माण्हू अहिड़ा माण्हू आहिनि जिन्हनि सां अल्लाह तबारक व तआला क़यामत वारे ॾींहुं को कलाम न कंदो, का ॻाल्हि न कंदो कावड़ जी वजह तां। वला यंज़ुरु इलैहिम, न रहमत जी नज़र उन जी तरफ़ कंदो। वला युज़क्कीहिम, ऐं न उन्हनि खे गुनाहनि खां पाक कंदो। यानी एतिरा वॾा अज़ाब कि अल्लाह ताला क़यामत वारे ॾींहुं जे इंसान खे उन जी ज़रूरत हुजे गुनाह बख़्शराइण जे लाइ, जन्नत में दाख़िल थियण जे लाइ, जहन्नुम खां बचण जे लाइ, पुलसिरात जी सख़्तियुनि खां बचण जे लाइ अल्लाह जी ज़रूरत हुजे ऐं अल्लाह ताला इंसान के न रहमत जी नज़र सां ॾिसे ऐं न जेको आहे उन सां कलाम करे ॻाल्हाए ऐं न जेको आहे उनखे गुनाहनि खां पाक करे, तो सम्झो कि वॾे खसारे जी ॻाल्हि आहे, नुक़सान जी ॻाल्हि आहे। सैयदना अबू ज़र रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था त मां पुछियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कि ख़ाबू व ख़सिरू मन हुम या रसूलल्लाह, अल्लाह जा रसूल ए माण्हू तो पोइ इहे तो पोइ वॾे खसारे में विया, नाकाम थी विया, इहे केरु माण्हू आहिनि? पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो कि इहे जेके टे क़िस्म जा माण्हू आहिनि, हिकिड़ो अलमन्नान जेको माण्हुनि खे ॾेई पोइ अहसान थो उन्हनि ते करे, ॿुधाए थो उन्हनि ते कि मां तोखे हीउ ॾिनो, मां तोखे इहे नवाज़ियूं कयूं। फरमायो अहिड़ो माण्हू जेको ॾेई करे पोइ पंहिंजा अहसान थो उन्हनि खे ॿुधाए कि मां तो त इहे अहसान कया आहिनि, मां अहिड़ियूं करम नवाज़ियूं कयूं आहिनि तोसां।
फरमायो त इहो माण्हू इनखे इहे टई अज़ाब थींदा क़यामत वारे ॾींहुं। ॿियो फरमायो कि वल मुस्बिल इज़ार हो, इहो जेको असां मौज़ू ते ॻाल्हाए रहिया आहियूं त जंहिं पंहिंजे कपिड़े खे भेॾियुनि खां हेठि रखियो, उन सां बि इहो ई मामिलो थींदो त अल्लाह न कलाम कंदो, न रहमत जी नज़र सां ॾिसंदो, ऐं उन जे लाइ अज़ाबुन अलीम आहे, दर्दनाक अज़ाब आहे। ऐं टियों माण्हू जेको आहे फरमायो वल मुनफ़िक़ सिलअतहु बिल हल्फ़िल काज़िब, जेको कूड़ो कसम खणी पंहिंजी शइ विकिणे थो। तिजारत आहे, ताजिर आहे, का शइ दुकान अथसि, कंहिंखे चए थो अलाह जो कसम मां एतिरे में वरिती आहे, हालांकि उन एतिरे में न वरिती हूंदी आहे। पाण फरमायो कि इहो माण्हू वल मुनफ़िक़ सिलअतहु बिल हल्फ़िल काज़िब, कूड़ी कसम खणी पंहिंजी शइ खे विकिणण वारो बि, इनखे बि अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं न रहमत जी नज़र सां ॾिसंदो, न इन सां कलाम कंदो, ऐं इन जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। त इन जे लाइ असांखे कोशिशि करणु खपे। हिकिड़ी ॿी हदीस में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो कि मा असफल मिनल काबैनी फफिन्नार, कि जेको कपिड़ो भेॾियुनि खां हेठि रहियो मर्द जो, पाण फरमायो कि उहो हिसो जहन्नुम में सड़ंदो उन शख़्स जो। त इहो लिबास जे बारे में मुंहिंजा दोस्तो आदाब आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो आहे, ऐं इन जो सख़्तु अज़ाब आहे। जे तकबुर जी नियत सां आहे त उहो टे अज़ाब थींदा जेके ॿुधाया आहिनि, ऐं जे तकबुर जी नियत सां न आहे पोइ बि जहन्नुम जो अज़ाब आहे। मा असफल मिनल काबैन, जेको बि भेॾियुनि खां हेठि कपिड़ो वियो, इहो ख़ाली निमाज़ में न आहे। बाज़ माण्हू सम्झनि था इहो ख़ाली निमाज़ सां जो तालुक़ु आहे, न, निमाज़ में न, हर वक़्तु जेको आहे मर्द जो जेको आहे, सलवार हुजे या गोॾ हुजे, पैंट हुजे, कुझु बि हुजे, उहो भेॾियुनि खां मथे हुजणु खपे। भेॾियूं जेके आहिनि इंसान जा इहे इन ते कपिड़ो न हुजे। इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे तालीम ॾिनी आहे। अल्लाह ताला खां दुआ कयूं कि अल्लाह तबारक व तआला असांखे इन सुन्नत ते ऐं इन तरीक़े ते अमल करण जी ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हियुनि जी इत्तिबा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इन्नहु वलिय्यु ज़ालिका वल क़ादिरु अलैहि। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।